हरिओम नमः शिवाय। ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। महिरबानी करे गौर ॾेई ॿुधजो। हिकु शिकारी शिकार करण वियो। ॼार में हिकु झुरकी जहिड़ो पखी आयसि जो ॾाढो सुहिणो हुओ। ॿियो को बि पखी ना फाथसि। उन पखी सम्झो त मूं खे खणी हलियो वेंदो। उहो जेको पखी हुओ मादी हुओ। शिकारी खे चवणु लॻो त ए भाई, लोभ ॾाढो ख़राबु आहे, कॾहिं बि तूं लोभ न कजां। मूं लोभ कयो त तुंहिंजी ॼार में अची फाथी आहियां। तूं बि लोभ कंदे त ज़रूरु धोखो खाईंदे। हू चवणु लॻो त मां को बेअक़ल बेसम्झ न आहियां। ख़ैर हू ॾाहाको क़दम अॻिते हलियो त उन पखी चयसि त ए शिकारी, ॼार थोरो ढिरो कर, मुंहिंजी डिलीवरी जो टाइम आहे, मुंहिंजी डिलीवरी जो वक़्तु आहे। मां डेली 2 मोती ॾींदी आहियां, उहो तूं भले खणी वठिजांइ, पर हींअर थोरो ॼार खे ढिलो कर। हू धोखे में अची वियो ऐं ॼार खणी ढिरो कयईं त पखी हिकदमि निकिरी उॾामी वियो। शिकारी चयो त ही छा? पखीअ चयसि त मूं तोखे साफ़ सम्झायो हुओ त लोभ में न पइजां, न त धोखो खाईंदे। कॾहिं पखी बि मोती ॾींदा आहिनि। तूं लोभ वस का सम्झ में ई न रहे। इहा भुल महात्मा चवे थो मां थो करायां। इहो बि हुन जी शक्ति जो इज़हार आहे। हू जेको चाहे सो ई थो कराए। उन वक़्तु असांजो अक़ल कुझु कमु नथो करे सघे। शास्त्रनि में अहिड़ा अनेक मिसाल अचनि था। छा युधिष्ठिर खे ख़बर न हुई त जुआ बुरो कमु आहे ऐं घरनि जा खाना ख़राबु कया अथसि? छा इहो को अणॼाण हुओ? मगर इहा हुन जी तक़दीर में हो। परमात्मा सभिनी खे ईअं ई हलाए नचाए रहियो आहे जीअं काठ जो पुतलियुनि खे बाज़ीगर। सभु प्राणी हुन जे अधीन आहिनि ऐं हू ही ॼाणे थो त हर हिकु लाइ चङो या बुरो छा आहे। जेको घणो वीचार कनि था उहे ॼाणनि था त सभु कुझु अॻु में ई ठहियो पियो आहे ऐं उन मूजिबि सभु कुझु थिए थो। इंसान जो को बि वस नथो हले। ही जीव त वेचारो आज्ञाकारी थी बीठो आहे। जीअं परमात्मा खेसि कराए थो तीअं हू करे थो। अर्जुन जी केॾी कोशिशि हुई त जंग न करियां, पर भॻवानु साफ़ चयसि त अजायो थो इहे ॻाल्हियूं करी। मां जेके कराइण थो चाहियां सो तूं अवसि कंदे। हिकु जोशी कंहिं राजकन्या जो हथु ॾिसी जातो बि त हिन खे हिकु राजकुमार पति लिखियलु आहे, पर हू जोशी राजकन्या जी सुंदरता ॾिसी हिन जे मथां मोहित थी पियो ऐं काम में अंधो थी चयाईं त इहा मूं खे मिले। ॼाणी वाणी बेईमानी जे करे चवणु लॻो त राजन, ही अव्हां वटि घणो वक़्तु रहंदी त अव्हांजो राज नष्ट थी वेंदो। राजा डप जे करे पुछणु लॻो त पोइ मां छा करियां? हिन चयसि त इहा जेकी तुंहिंजी धीअ आहे उहा हिकु पेतीअ में कन्या खे बंदि कराए दरिया में लुहाड़े छॾियो। उन पेती जी कुंजी बि ताले सां गॾु रखिजो। राणीअ खे त इहा ॻाल्हि न वणी, पर राजा ज़िद ते बीठो ऐं आख़िर जोशी जे चवण मूजिबि हुकुम कयाईं। जोशी वरी किन माण्हुनि खे चयो त इहा पेती लुढ़ंदी ईंदी सो हथु करे मूं खे घरु पहुचाइजो। बादशाह जे हुकुम मूजिबि उन पेतीअ खे ठहिरायो वियो। जल्द ई हिकु शहज़ादे खे हथु लॻी जो दरिया जे किनारे ते शिकार करे रहियो हो। उन इहा कढाए खोली त हिकु कन्या निकिती, जंहिंखे कढी हुन हिन पेतीअ में हिकु रिछ जो जेको हिन राजकुमार पाण पकड़ियो हुओ उहो विझी बंदि कराए साॻी तरह पाणी में वहाए छॾियईं। इहा पेती जोशी जा माण्हू कढी वटि खणी आया। छा हिन वठी हिकु कमरे में बंदि करे खोले पाण अंदरि वियो
उन मां हिकु रिछ निकितो जंहिंखे हिन खे मारे विधो। उन जोशीअ खे इल्मु बि पूरो हुओ पर लालच जे करे भुल कयईं। जो प्रारब्ध अनुसार हिन जी मौत ईअं लिखियल हुई, अहिड़ो सियाणो थी बि भुलिजी वियो, अहिड़ो अक़लमंद थी बि भुलिजी वियो, जंहिंखे विद्या बि हुई उहो बि भुलिजी वियो ऐं इख़्तियार खां ॿाहिरि निकिरी ग़लति कमु कयईं त बि चइबो त इहा ईश्वर जी इच्छा हुई। छा तव्हांखे लॻे थो ईश्वर जी इच्छा खां सवाइ हिकु पन बि चुई सघे थो? तो जय सिया राम। अगरि हीअ सुहिणी कथा तव्हांखे वणी, हिन कथा में तव्हांखे लाभ पिरायो त चओ जय सिया राम।